या सेज हयाती। बहादुर बचा चनेसर ऐं बेगो ॿई ॼणा बसरा जे दर वटि बीठा थी। मां अचां थो इनखे कीअं बि करे रंडाई जां। मां 5 मिंटनि में अचां थो हाजी। चइबो त बसरा के तू घर में वेहण कोन थो ॾे। चनेसर मां तुंहिंजे लाइ ॿुधायो बसरा खे, पर लॻे थो त बहादुर खे अचण नथो ॾे। बेगा ॾे हाल वाल ससुई किथे आहे? का जांच त करे किथे थी रहे, की वटा ससुई गुम आहे बाबा, उनजी त का ख़बर पवे ई कोन थी। अरे यार बेगा थोड़ी जांच कर त आहे किथे। जांच त कयां थो चनेसर, पर कुछ खर्ची त करा, घटि में घटि चांहि त पिया न वञी कंहिं होटल ते। हाँ बेगा हाँ, खर्ची खोड़ खर्ची पैसा जाए तो भले होटल ते चाय पी, पर यार मुखे ससुए जी जांच करे दी। सच पुछी त ससुए को सवास मुखे मज़ो ही कोन थो अचे। बाबा फसल जो तो पुछा। हाने फसल जो भी फुहारो करणो पवंदो। फसल जे फुहारे सां गॾु माण्हुनि खे बि फुहारो ॾियणो पवंदो, छो त जीतन हणी फसल ऐं माण्हुनि जो खानो ख़राब करे छॾियो आहे। अदाश में जहिड़ो पोखींदे न सो ॾोड़ंदे, जोर पोखे कणिक कोन ॾोड़ंदे। फसल ते मदारा पलिया। हाँ साईं दादा, माण्हू त बिज सुठो वठी छटींदा आहिनि, पर ये जीत जी हमलो करे वेंदा आहिनि, माण्हू छा करे? साईं दादा ॿी ख़बर पई त बहादुर अॼु जनेसर जे दू बदू थियो आहे। हाशिम कोई भला ॾे वठ थी या ईअं ई बस साईं दादा परे खां इहा ठुशूं ठुशूं कई अथनि। हाशिम
ॾोह बाक़ी तो कयो फ़ैसिले में मशीर हाजी शरीफ़ हुयो आज़ाद थियण महिल बि हाजी वरी हिन फ़ैसिले में बि हाजी भला हमले करण जी महिल हाजी शरीफ़ गॾु कोन हुयुसि छा? साईं दादा वो वरी जासूसी जे पोयां हो। 27 साज़िशन वारा कम कई रुगो 2 नंबरी कम कॾहिं बि को भलो कम न कई। इन्ही ज़ालिम खे ॼण त अल्लाह ॾे हलणो ई कोन्हे। कॾहिं त को न को हाशिम माण्हू चङो कम कंदो आहे। हाशिम इहो हिकिड़नि सां हिकिड़ी ॻाल्हि ॿियनि सां ॿी ॻाल्हि सफ़ा मुनाफ़िक़ थी वियो। अञा त पीउ किथे ॻाल्हि पई आ। हिकिड़ो ट्राकोड़ो कढियऊंसि न त इहो हाजी शरीफ़ तोखे ॻोल्हियो हथ कोन ईंदो। इन काठीअ पे त मूंसां ज़ुल्म कराए ज़ोरीअ मानी खणाई बहादुर जा कन भरे मुंहिंजी न्याणी जो घर पिटाई असांजे घर में छेड़ो विझराए छॾियो। हिक ॿ जा पुट बि आम्हूं साम्हूं थी पियासीं। हाशिम बि मुंहिंजी जीते हथियार सिधो कयो। वो सही आ, बिल्कुल सही आ। बहादुर इन जे करे माठा जो उन जे साम्हूं वो दुश्मन ना है। वरी छा थियो जने सर? अॼु वयो से माही बसरा जे घर। ही अकेलो हेॾे वॾे मसले थियण खां पोइ बि? यार मूं सोचो त असुल सफ़ा माठ लगी पई आ। चयमि त ससु जे बारे में वञी पुछांसि। चरियो आहीं छा? ससी खे जे कुझु थिए हा त पाणे ख़बर पइजी वञे हा। तूं छो वठी भॻोई? उहो बि अकेलो? बस यार गुलज़ार उन तण बीहण कोन ॾिनो। हिन दिल जे था मजबूर आहियां। आख़िर थियो छा? मां जीअं ई बेगे जे घर वटि पहुतुसि ॾिठमि त को माण्हू मुंहिंजे ताड़ में आहे। मां यार महसूस कयो पर घणो तवज्जो हुन ॾे न ॾिनमि। तूं बि यार कमाल थो करी। दुश्मन जे इलाइक़े में उहो बि अकेलो। गुलज़ार चने सरवायो हूंदो महबूब जी सिक में। हाँ गुलज़ार हाँ अॻिते एहतियात कंदुसि। ऐं पोइ भला उन माण्हू का हरकत कई छा? मां जीअं ई बेगे सां मिली गाड़ी स्टार्ट कई तीअं ई मुंहिंजी नज़र उन मशकूक माण्हूअ ते पई जेको लिकी बीठो सुञातमि कोन यार मुंहं ते ॿुट ॿधल आयसि। मां सम्झी वियुमि त थी सघे थो मुंहिंजो दुश्मन हूंदो ऐं हिन जे करे मूं रस्तो ई ॿियो वरितो। मां जीअं ई थोरो अॻिते निकितुमि ॾिठुमि त बहादुर पोयों हथियार खणी भॼंदो पियो अचे। मां मोटरसाइकिल बीहारे रस्तो ई ॿियो वरितो। बहादुर पोयों फेरिंग बि कई। सिधा फायर कई या हवाई? अरे यार गुलज़ार सिधा फेर कई असुल सफ़ा सिधा पर मां उन जी रेंज खां परे हुअमि ऐं ॿियो त मुंहिंजी गाॾी बि स्पीड में हुई। तोखे त चने सर अलाह बचायो आहे। मूं पहिरियां बि तोखे मना कई। मूं तोखे चयो त बहादुर माठा पर इहा कान का हरकत कंदो। बस यार गुलज़ार अॼु त वाह जो निकिरी आयो हुया। हाशिम केॾो न असां ख़ुशि हुयासीं जॾहिं पंहिंजी शादी थी हुई। राणी केड़ो खुश हुयासी। शादीअ वारे ॾींहुं मुखां दिलावर ऐं मीरा खसिजी विया। वरी जॾहिं निकिरण जहिड़ो थियसि त जेल हलियो वियुसि। हाशिम पंहिंजी किस्मत में भी अलाए छा आहे लिखियल। जॾहिं तूं आज़ाद थी आहीं त अदा बहादुर जो फिकर ऐं जॾहिं अदा बहादुर आयो त वरी बाबे वॾे जो वाक़ियो उहो ख़तम ई न थियो त मथां ससुई जा मसला। असां त ज़िंदगीअ खे कंडनि जी सेज ते ॾिठो आहे। हिकिड़ो सूर लहे ई नथो त मथां वरी ॿियो सूर कर खणी बीठो आहे। अदा पलियो बि वॾो नाराज़ लॻो पियो आहे। जॾहिं ॻाल्हाए थो न त उनजी ज़बान मां प्यार जो लफ़्ज़ ई नथो निकिरे। ॼण त हिन दुनिया में सभ खां वॾो दुश्मन मां हुजांसि। हू बि भला छा करे? उनजे आंडर में हथ पियल आहिनि। घर खाइण लाइ थो अचेसि। उनजे दिल खां कॾहिं पुछियो अथई त ससुई अलाए काथे आहे, अलाए कहिड़े हाल में आहे?
रानी मुखे खबर ना है मां अदे के नया सुञाणी दो मुखे भला छा थियो जो पंहिंजे वॾे भाउ जे साम्हूं ससीअ ते हथियार खयूं इहो कम करण खां पहिरियां मुंहिंजा ही हथ भॼी न पिया मुखे मौत न आयो हाशिम तू भली छा भी सोच पर ससी अड़ी कान हुई जड़ो तो उनके समझो रानी मां छा क्या दुनिया वारनि जे चवण मुखे भुलाए विधो मुंहिंजो ही ज़हन कम ई न पियो करे ससी खे त मूं इन्हनि कुलनि ते खणी खेॾारियो इहा ससी इन सीने ते सुम्ही जवान थी माण्हू मजबूर थी तो पए अलाए छा मां छा करे तो विझे मुखे इहो एहसास कोन्हे त अलाए किथे हूंदी अलाए कीअं हूंदी पर भला को धड़कन ते घर छॾींदो आहे छा हाशिम ससुई तुंहिंजे अख जे इशारे मां समझी वेंदी हुई त चाचो कावड़ियल आहे हा राणी जेतिरो उन लाइ हिन दिलि में प्यार हुयो ओतिरो ई उन वटि मुंहिंजे लाइ एतिराम हुयो बस वक्त जे वहकरे में वही वियासीं हू अलाए किथे आहे असां अलाए किथे आहियूं माई बसरा तोखे मूं केतिरो झलियो आहे त घर खे अकेलो छॾे न वेंदी कर अब अकेलो काथे घर छॾे वियसि हाजीअ खे ॿुधायो में वरी हाजीअ चयो त मां हिते घर वेहां थो पियो तूं थी अच पोइ इहो हाणे आहे किथे आहे न घर में अब्बा इन्हे के भी छा चाहिए पिट पयल अथसि दुकाननि ते वेहण कुछ ॻाल्हियूं ठाहे हणण जी कुछ ॿुधी उन्हनि खे वधाइण जी हाणे केरु इन माण्हूअ सां बि पुॼे सो अब्बा हुनखे हुण तुण अंदर में हूंदी उहा पहुतो वञी उते किसा कुटींदो हूंदो माई बसरा उन ॾींहुं तो ॻाल्हि पे कई दुकान ऐं ज़हर जी भला ॾे त हलावाल या अल्लाह हिम्मत दे त हाणे अब्बा इहो इन्हे ज़हर वारे मसले खां पोइ ससु ही ॾाढो परेशान मूंखे चयईं त मुंहिंजी मदद कर अब्बा मां सोचो त हिन हाजीअ जी डुक आहे इन्हे कुंड वारे दुकान ते छो न इन्हे दुकान वारे खां वञी पुछां को ओगर कढां पोइ छा पुछिस ओ अब्बा इहो ई त हाजीअ तोखां ज़हर वतो आहे पर जॾहिं उते पहुतसि न अब्बा मां दिलि न ॿधी सघियसि पोइ तोखे कीअं ख़बर पई त हाजी ज़हर इतां ई वरितो अब्बा मां वरी हीअं ॻाल्हि खे बदिलाए पुछोमांसि चयोमांसि त अब्बा को ज़हर अथई सो यकदम चयईं खणी चयईं त ज़हर कुत्ते मारण जे लाइ घुर्चई कूअनि मारण जे लाइ या माण्हूअ मारण जे लाइ अब्बा ओ त मुंहिंजूं वायूं बतार थी वई वरी मथां चयईं त ज़हर बि अहिड़ो ॾींदो साईं जो हण खण पोइ तो कहिड़ो वरितो माई बसरा मूंखे ॾियणो आहे ओ अब्बा तूं इहो छा थो चईं पियो अलाए थी सघे तो मासी तूं बि 2-3 रुपयनि जी लालच में अची करे ससुई सां मिली वई हुजी वाह ॼा सभा मां इन्हनि ॾोकड़नि खे अब्बा तो मां वञा छक करण वारी आदत न वई आहे ओ मुंहिंजा अब्बा
हिन मुझे अच्छे मथे ॾिस अबा उहे मायूं ई ॿियूं जेके मुड़सन जा सिर खणंदियूं आहिनि ससुईअ में इहा अल कान्हे न इन्हे जी साख मां खणा चङो चङो मां त हिन ॻाल्हि खे अॻिते ॿुधाए ओ अबा पोइ मां वरी चयोमांसि त अबा कुअनि मारण वारो ज़हर घुर्जे घर में ॾाढो नुक़सान थियो आहे कुअनि पोइ हुन त यकदमि मूंखे कढी ॾिनो उहो खणी इहा ॻाल्हि सॼी तेर पितेर पुछी अची घर निकतसि अबा इन्हे मोए वटि पियो अथई हर क़िस्म जो ज़हर सो मूंखे दिलि सां ॻाल्हि लॻी त हाजीअ इन्हे खां ज़हर वरितो आहे ऐं ज़हर मिलायो बि भाॼीअ में हाजी आहे माई बसरा तोखे या पक आहे त ज़हर हाजी वरितो आहे ओ अबा मां पंहिंजे हिननि अखियुनि सां कोन ॾिठो बाक़ी इहो हाजी शरीफ ससुईअ जे कट हुयो त हिन जी पाड़ हितां पटिया चाचा सुमरा मूं तुंहिंजे लाइ भाण वठी छॾियो आहे हाणे त या तोखे ख़बर हूंदी त भाण पहिरें पाणी ते ॾिबो या ॿिए ते हा अम्मा मां पाणी ज़रूरत मुताबिक़ विझाए छॾींदुसि पर कल्ह नबू कमदार मिलियो इहो वरी तोसां छो मिलियो इहो त असां यारनि सां ज़ुल्म करण वारो आहे अम्मा हाणे उहो लीके खां ॿाहिरि ई ॿाहिरि आहे उतां वारो घर बि छॾे वियो आहे असांजो कहिड़ो कमु चाचा जो तूं दुश्मननि सां मिलंदा इहा ॻाल्हि कोन्हे कानून हू असुल में आहे त मां इहा जॻह थो विकिणां वॾेरी रेशम जेकॾहिं वठे त मां खपाईंदुसि चइबो त इहा ॻाल्हि आहे लोंग असांखे बि त जॻह घुर्जे न चाचो देर मंदार घर थो वञे हिते रहियो पियो हूंदो अम्मा हिकिड़ी ॻाल्हि चवां हा चओ चाचा सच पुछी त ससी जे वञण खां पोइ मुंहिंजो यार पलियो घर में अकेलो उबाणको थो रहे घर मां ॼण उहो प्यार ऐं ख़ुशी मोकिलाए वई आहे मुंहिंजी दिलि बि भॼी पई आहे मां पलीअ खे अहिड़ी हालत में ॾिसी नथो सघां चाचा मां सम्झी वियसि असां जॻह हिते ई वठूं था तूं हिते ई रही पो हारनि सां राब्तो बि सोलो थी पवंदो थोड़ा किताब ऐं कापियूं स्कूल में पहुचाए छॾी जी बाबा साईं पहुचाए छॾीसीं ऐं पाणी जो इंतजाम बि थी वियो हा बाबा साईं उहो बि थी वियो ऐं बाबा साईं ख़बर पई आहे त कल्ह बहादुर चनेसर ते फायरिंग कई आहे छा किथे कचे लही हो छा न बाबा कचे बचे कोन हुयो चनेसर हुनखे बेगे जे घर जे ॿाहिरां हथ चढ़ियो बेगे जे घर जे ॿाहिरां छो उते अचण वञण अथसि छा बाबा साईं हिन ॻाल्हि जी वधीक मूंखे त का ॼाण न आहे बाक़ी चयो थो वञे त चनेसर बेगे जे घर माई बसरा सां मिलण वेंदो आहे चइबो त कमु हुतां ख़राब थियो आहे बाबा साईं ॿियो त बसरा रहे ई बहादुर जे घर थी उते छो बाबा साईं बहादुर जॾहिं लाकअप थियो हो न त माई बसरा खे संदसि घर में कमकार लाइ रखियो वियो चनेसर बचियो या बाबा साईं चवनि था त हाजी सीआईडी कई आहे बहादुर अञा पहुतो ई कोन हो त चनेसर मोटरसाइकिल ते निकिरी वियो ऐं बाबा उॾी सुॾी इहा ख़बर पई आहे त चनेसर जेॾी महिल वापसि पियो मोटे बहादुर उन महिल हुनजे मथां फायरिंग कई सोड़ा तूं छा थो सम्झी त चनेसर अञा लामारा छो थो ॾे बाबा साईं मुंहिंजो ख़्यालु आहे त चनेसर बहादुर खे चिड़ाइण थो चाहे छो त हुन सां हरू भरू खैस थो करे सोडा इन जो बिलो कर कीअं बि कर छा बि कर पर हिकु चक्कर खंभे इनखे मौत ताईं पहुचाए ओए मां हुनखे ॾिसिया त घणे 200 आहे इन हिकिड़े माण्हू जे करे सॼो माहौल ख़राब थियो पियो ॾिठी न त पिणसुबण जे ख़िलाफ़ चई वियो त चनेसर ख़राब आहे कूड़ो आहे ठग आहे ठीकु आहे बाबा साईं कयूंसि था बंदोबस्त सोडा माण्हू खपनी त वठी वञ पर इहो कमु थियणु घुर्जे थींदो बाबा साईं ज़रूरु थींदो सोढो सिर जो सौदो लॻाए बि इहो कमु ज़रूरु कंदो
गुलज़ार इहो ॾींहुं मुंहिंजे कम में रुकणो थो पवंदो वञे ऐं तव्हां पंहिंजो उॾू सिधो करे रहिया आहियो। मुजन साईं चने सर पंहिंजे हरकतनि खां मोड़े ई कोन थो, वरी बेगे वटि वियो आहे। चने सर खे विझ धूड़ ऐं तूं मूंखे इहो ॿुधाए तो छा कयो? मुजन साईं सख़्तु पहिरियों हूंदो आहे, ॿियो वरी सोढो बि उन ई घर में थो रहे। जे कुझु कयोसीं त वॾो मसइलो थींदो। अरे ठीकु आहे ईअं छो नथो चई त मूंखां कमु कोन थो थिए? मुजन साईं मूं इनकार त कोन्हे कयो न त कमु कोन थींदो। इनकार के सिंग थींदा आहिनि छा? बाक़ी हे चओ कंहिंखे चकरिया थी इहो नंबू वारो लख? मुजन साईं नबू जी इहा औकात जेको मूंखे लख ॾींदो, हू पाण वटे पिनंदो सो मूंखे लख ॾींदो। ॿियो त ठहियो मुजन साईं, अॼुकल्ह हू तव्हांजी बि मुखालफ़त थो करे। गुलज़ार 100 जी ॻाल्हि हिकिड़ी, या मूंखे ज़मीन जा कागज़ात करे ॾे या मूं वटि रेशम खे पहुचाए। घणेई तोसां रिआयत कई, हाणे तुंहिंजो कमकार बि कोन थींदई। जंहिं महिल भॻो बीठो आहीं, हे कमु आहे हो कमु आहे, असांजा बि कमु कर न। मुजन साईं मां कयां थो कुझु, पोइ आर या तो पार। मां हाणे कयां थो लौंग जे घर ते हमिलो, अहिड़ो हमिलो जो 8 ॾींहं ताईं बारूद जी धप न वेंदी न ॻोठ मां। पोइ मुजन साईं जेको मसइलो थियो न, पोइ ॾिजां बि पाण मुंहुं। हा ईअं कर न, कुझु करे ॾेखार न। वती तो सॼो ॾींहुं डाणू हणंदो, माण्हू छा चवंदा? नालो वॾो देह वीरान। हाणे छा थियो थी तोखे? अॻे छा चवंदो हुए? गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी गोली। तूं त पाण खे जंग जो बादशाह समझंदो आहीं। तोखे कंहिंजो डपु आहे? छाजी गणती? असां वेठा आहियूं, असांजो हथ तो मथां आहे। कंहिंजी हिमत आहे तुंहिंजो नालो वठे? जॾहिं बहादुर वारा चने सर खे कुझु न करे सघिया, उनजी कहिड़ी हिमत आहे तोखे गोलियूं हणनि? कंहिंखे ताक़त आहे जेको गुलज़ार ते अची हमलो करे, त गुलज़ार जी ॿोली सिधो सीने वारी गोली। सीने में सिधी गोली। हाणे मुड़ुस आहीं न, मुंहिंजो ढेगो ढीर करे ॾेखार त असीं कंध खणण जहिड़ा थियूं। इन नबू खे बि दॿ ॾेई अच, वञे तो काबू करण गोला कोन्हंदो। कंडन जी आस से जहयाती